भली करे आया। सोहनी सिंधड़ी सारिया केडी भागन वारिया, पंहिंजी आहे रीत पुराणी, पंहिंजी आहे प्रीत पुराणी। टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो, हर ढुक में समायल प्यार आशने जमालो। टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, मेज़बानी असां जो मान आशने जमालो, जश्ने जमालो। टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, भुगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा। साइको अहिड़ो न कंहिं बि चाहे में जश्ने जमालो। टपाल मेज़बान सिंध जो शान आ जश्ने जमालो, जश्ने जमालो। शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा, गीत खुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला। तोहफ़न जूं बरसातियूं थींदियूं जश्ने जमालो। असांजे प्यारे प्यारे हाज़रीन खे, प्यारे प्यारे नाज़रीन खे ज़ुहैब चांडियो जी तरफ़ां, मुंहिंजी टीम जे तरफ़ां, KTN जे तरफ़ां ऐं टपाल मेज़बान जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि सभिनि जा? ख़ुशि लॻा पिया आहियो? नवाब शाह जी ऑडियंस बाबा वेरी एनर्जेटिक ऑडियंस। मां जॾहिं बि आयो आहियां नवाब शाह मां मायूस न वियो आहियां। हिकु दफ़ो नवाब शाह वारा पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ी वॼाए छॾियो। ऐं हिकु दफ़ो मिली करे टपाल मेज़बान जो नारो बि हणंदासीं, सिंध जी शान टपाल मेज़बान, सिंध जी शान, सिंध जी शान, सिंध जी शान, बिल्कुलु सिंध जी शान टपाल मेज़बान। आज ॾाढो मज़ो अचण वारो आहे तव्हां सां। काफ़ी सारियूं गेम्स आहिनि, लातादाद इनामात आहिनि जेको टपाल मेज़बान तव्हां जे लाइ खणी अची रही आहे। त हाणे देर न कंदे अॼु पंहिंजे सेगमेंट्स खे स्टार्ट कंदासीं। त ही वारो सेगमेंट जेको आहे त गैस द चाहे असां तव्हां सां खेॾंदासीं। इन में असांजे कपल्स ईंदा, 3 कपल्स ईंदा। त मूंखे ॿुधाए असांजे गैस द चाहे सेगमेंट में केरु केरु अचणु चाहींदो? गैस द चाहे, गैस द चाहे, गैस द चाहे सेगमेंट आहे ऐं मोटरसाइकिल ॾींदासीं तव्हांखे टपाल मेज़बान जे ताबुन सां। तव्हांखे अची चांहि ठाहिणी आहे ऐं जेके फीमेल्स हूंदियूं उहे चांहि ठाहींदियूं ऐं मेल्स जेके हूंदा उन्हनि सां गॾु मुड़ुस या भाउ कोई बि थी सघे थो, उन्हनि खे ॿुधाइणो आहे त तव्हांजी चांहि कहिड़ी आहे। गैस द चाहे सेगमेंट आहे। ॾिसूं था त तव्हांजा हस्बैंड्स या तव्हांजा भाउर भॼी ॿुधाइनि था, सुञाणनि था त तव्हांजी चांहि ठहियल आहे। तव्हां अचो मुंहिंजा भाउ, तव्हां अचो, तव्हां अचो, तव्हां अचो, ऐं तव्हां बि अचो, तव्हां अचो मुंहिंजा भाउ। ठीकु आहे। ऐं लास्ट पेयर असांखे घुरिजे, लास्ट तव्हां बि अचो मुंहिंजा भाउ। त 3 पेयर असां पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ सिलेक्ट कया आहिनि, जेको सेगमेंट आहे गैस द चाहे, चाहे सुञाणियो। त 3 भाउरनि खे असां ॿाहिरि मोकिलींदासीं। मुंहिंजा भाउ तव्हां ॿाहिरि वञो, तव्हांखे असां घुराईंदासीं हिते। त 3 पेयर असां घुराए छॾिया आहिनि पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे गैस द चाहे। ऐं हिननि सां गॾु जेके मर्द हज़रात हुआ उन्हनि खे असां ॿाहिरि करे छॾियोसीं। बाक़ी भेणियूं असां सां गॾु आहिनि। त तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो हाणे। जल्दी सां मुंहिंजी भेण जल्दी जल्दी चांहि ठाहियो और तीनों कप में चांहि डालनी है। ठीकु आहे। तव्हांखे बि 3 कप्स में चांहि विझणी आहे, तव्हांखे बि 3 कप्स में चांहि विझणी आहे। ऐं वॉलंटियर्स खे मां चवंदुसि त खंडु पंहिंजे हिसाब सां तव्हां इन्हनि खे विझी ॾींदा। ठीकु आहे। खंडु तव्हां पंहिंजे हिसाब सां विझी ॾींदा। ऐं ॾिसंदासीं त हिननि सां जेके मर्द हज़रात आहिनि उहे चांहि सुञाणनि था या नथा सुञाणनि। बाबा मोटरसाइकिल जो सवाल आहे। टपाल मेज़बान तव्हांखे ॾे थी हिन ते मोटरसाइकिल। त जेसि ताईं असांजूं भेणियूं चांहि ठाहिनि तेसि ताईं असां चांहि जी चुस्की कंदासीं सेगमेंट। ठीकु आहे। जेसि ताईं भेणियूं करनि तेसि ताईं असां चांहि जी चुस्की सेगमेंट कंदासीं। त हुन में केरु केरु अचणु चाहींदो?
चांहि जी चुस्की में तव्हांखे चांहि जी वॾी चुस्की हणणी आहे ऐं उन खां पोइ टपाल मेज़बान जी बाबा तारीफ़ करणी आहे। जेको सुठी चुस्की हणंदो, जेको सुठी तारीफ़ कंदो, हुन सां गॾु टपाल मेज़बान जो डिनर सेट वेंदो। ओके जी, त असां हाणे पार्टिसिपेंट्स खे घुराईंदासीं। ओ पोयां ब्लू सां भाउ मुंहिंजो, पोयां जी तव्हां मुंहिंजा भाउ, पोइ जेको अचे पियो। ठीकु आहे, तव्हां अचो मुंहिंजा भाउ। ऐं अधो ॾाढ़ी सां पोयों अधो ही ॾाढ़ी वारो भाउ। जीअं तव्हां अचो साम्हूं जैकेट वारो भाउ, जैकेट वारो अदा तव्हां बि अचो। चांहि जी चुस्की असांजो सेगमेंट आहे, VIP वारी चुस्की हणणी आहे ऐं टपाल मेज़बान जी तारीफ़ करणी आहे। ठीकु आहे, तव्हां अचो। ऐं बेल सिलाई आहे ओ पोयों भाउ फ्रोज़ी सूट सां। जी तव्हां ठीकु आहे, त 5 भाउरनि खे असां सिलेक्ट कयो आहे, 6 भाउर अची विया आहिनि ऐं टपाल मेज़बान जो असां तव्हांखे ॾींदासीं, बल्कि विनर खे ॾींदासीं डिनर सेट। त देरि न कंदे असां पंहिंजे सेगमेंट खे स्टार्ट कंदासीं। चुस्की हणणी आहे, चुस्कीअ जी आवाज़ अचणु घुरिजे, उन खां पोइ तारीफ़ अहिड़ी कयो जो वाह वाह, जो तव्हां ते ताड़ियूं वॼनि। असांजी ऑडियंस आहे जज, इहा रिस्पॉन्सिबिलिटी असां तव्हांजे शोल्डर्स ते था रखूं। ठीकु आहे, जेको सुठी चुस्की हणंदो, सुठी तारीफ़ कंदो, उन जे लाइ ही ताड़ियूं वॼंदियूं। त असां पंहिंजे भाउ खां स्टार्ट कंदासीं। मुंहिंजा भाउ तव्हां अची वञो। राशिद चांहि विझी ॾींदा भाउ खे। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, हणो चुस्की। तारीफ़ टपाल जश्न जमालो, ओके जी, थैंक यू फॉर कमिंग। नेक्स्ट भाउ असांजो अचे था, तव्हांजी चुस्की ॾिसूं ऐं तारीफ़ ॾिसूं। ही चाहे तव्हांजे साम्हूं आहे, जल्दी जी। वाह, छा त मेज़बान चाहे आहे ऐं जशन जमालो उन जो प्रोग्राम छा आहे। या केतिरियूं त चांहियूं आहिनि पर मेज़बान जहिड़ियूं न आहिनि। ओके जी, ओके, नॉट बैड। सिंध जी नंबर 1 चाहे मेज़बान, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। अदा अचो तव्हां, सिंध जी शान टपाल मेज़बान, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। जी मुंहिंजा भाउ, जबरदस्त मेज़बान जी तरफा है VIP। इहा वॾी कहिड़े क़िस्म जी चुस्की आहे? चाहे हेॾे तो पीए वरी चुस्की ॾे। ओके, थैंक यू फॉर कमिंग। अदा तव्हां अचो जी। जी मुंहिंजा भाउ, चांहि जी चुस्की। टपाल मेज़बान जी तारीफ़। हाणे तारीफ़। माइक क्लोज कीजिएगा। चाय बहुत अच्छी थी इंशाल्लाह। चाय बहुत अच्छी थी। ओके, वेरी नाइस चाय, सिंध की नंबर 1 चाय। ओके जी, अदा तव्हां ईंदा। अचो। सिंध जी नंबर 1 चाय टपाल मेज़बान। माशाल्लाह अली टपाल मेज़बान चा VIP आ माशाल्लाह तुझे VIP माशाल्लाह VIP चाहे मेज़बान जी। ओके जी, नॉट बैड।
क्यूट अंदाज सां चयो अंकल जी। जी वाह 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 वाह। छा त चांहि आहे। छा त चांहि आहे। वाह वाह बस। ओके ओके छा त माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त चांहि मेज़बान जी जबरदस्त। ॿियो ख़ैर आहे ॿियो ख़ैर हा ॿियो ख़ैर लॻो पियो आहे। चांहि ॾींदव जी सॼी चांहि तव्हांजी आहे ठीकु आहे। फ़िलहाल हलियो हाणे हिकु हिकु करे मां भाउरनि खे घुराईंदुमि जंहिं ते घड़ियूं ताड़ियूं वॻियूं उन सां गॾु टपाल मेज़बान जो डिनर सेट वेंदो त मुंहिंजा भाउ अचो तव्हां अचो जंहिंखे लॻे थो भाउ सुठी चुस्की ऐं तारीफ़ कई। ओके पंहिंजा ई था वॼाइनि हेॾा अचो मुंहिंजा भाउ अचो 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 जंहिंखे लॻे थो भाउ सुठी चुस्की आई। ओके तव्हां भेण अची वञो अदा अचो जंहिंखे लॻे थो भाउ सुठी चुस्की आई। आखिर अची वञो तव्हां अचो मुंहिंजा भाउ जंहिंखे लॻे थो भाउ सुठी चुस्की आई। कुझु कुझु ताड़ियूं तव्हां ते वॻियूं आहिनि। अचो ऐं तव्हां अचो जंहिंखे लॻे थो अंकल सुठी चुस्की आई आहे। ओके तव्हां ते बि कुझु ताड़ियूं वॻियूं आहिनि अदा तव्हां अचो। सो रिज़ल्ट आहे क्लियर असांजो ही आहे अॼु जे हिन सेगमेंट जो विनर। अचो बाबा हिकिड़ी डांस थी वञे डांस डांस डांस। वाह भाई वाह। टपाल मेज़बान जो ही डिनर सेट तव्हां सां गॾु वेंदो मुंहिंजा भाउ माइक ॾींदा भाउ खे कीअं पियो लॻे मुंहिंजा भाउ। माशाल्लाह जबरदस्त जबरदस्त सुठो पियो लॻे सुठो प्रोग्राम आहे सुठी चांहि आहे सिंध जी नंबर 1 चांहि आहे मेज़बान चांहि सिंध जी शान आहे तव्हांजे घर जी शान आहे मुंहिंजे घर जी बि शान आहे सभिनि जे घरनि जी शान आहे मेज़बान। ओके थैंक यू वेरी मच। खोड़ सारियूं भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि। ओके जी त असांजी भेणुनि चांहि ठाहे छॾी आहे ऐं हाणे ॾिसंदासीं त इन्हनि सां गॾु जेके मर्द हज़रात आया आहिनि उहे इन चांहि खे सुञाणी आहे या नथा सुञाणनि ठीकु आहे। अच्छा हाणे असां चॉइस कयो आहे घटि में घटि टाइम में सुञाणणी आहे ठीकु आहे। जंहिं घटि टाइम में सुञाती उन सां मोटर साइकिल वेंदी असां टाइम नोट डाउन कंदासीं त केतिरी देरि में हू चांहि पी करे सुञाणनि था। जेको घटि में घटि टाइम में सुञाणंदो उन सां गॾु मोटर साइकिल वेंदी ठीकु आहे। त सभ खां पहिरियां असां भेण जी चांहि भेण खे माइक ॾींदा। अस्सलाम वालेकुम नालो तव्हांजो साइमा असां सां गॾु आहिनि तव्हां सां गॾु केरु आयो आहे नालो छा आहे अल्लाह बख़्श हिननि सां गॾु कमु कंदासीं ही चांहि रखंदासीं हिते रखंदासीं ही चांहि ऐं ही चांहि रखंदासीं हिते ऐं ही चांहि रखंदासीं हिते ठीकु आहे। त भेण जी चांहि हिते आहे चले हिनखे हिते था रखी अचूं ठीकु आहे। ओके ठीकु आहे हाणे असां घुराईंदासीं अल्लाह बख़्श खे जल्दी सां अल्लाह बख़्श खे घुरायो वञे अल्लाह बख़्श खे घुरायो वञे। टई चांहियूं पीअणियूं आहिनि तव्हांखे टई चांहियूं सभु चांहियूं पीअणियूं आहिनि पोइ ॿुधाइणो आहे असां टाइम नोट डाउन कंदासीं तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो हाणे। टई चांहियूं पीअणियूं आहिनि सुहिणी सिंधड़ी सारिया केॾी भागन वारिया पंहिंजी आहे रीत पुराणी पंहिंजी आहे प्रीत पुराणी। ओके जी बिल्कुलु सही इहा ई चांहि आहे
ऐं 20 सेकंड्स में तव्हां असांखे ॿुधायो आहे चाय टेस्ट करे मुंहिंजा भाउ, ठीक है? 16 सेकंड, ठीक है, ऊपर से मुझे बताया है 16 सेकंड्स में तव्हां जेको आहे त ॿुधायो आहे तव्हांजी वाइफ जी चाय। माइक फ़िलहाल असांखे ॾियो, तव्हां पंहिंजी वाइफ सां बीहो। त हाणे असां भेण जी तरफ़ ईंदासीं, भेण खे माइक ॾींदा जल्दी सां। अस्सलाम वालेकुम, तव्हां सां गॾु केरु आहे मुंहिंजी भेण? जी आपके साथ कौन आया है? भाई आपके भाई है, नाम आपके भाई का? फहीम अहमद। फहीम, अहमद ठीक है। त फहीम इन्हनि सां गॾु आयो आहे। हिन भेण जी चाय रखंदासीं हिते, हिन भेण जी चाय रखंदासीं हिते, ऐं चाय रखंदासीं हिते, ठीक है? त हाणे असां फहीम खे घुराईंदासीं, जल्दी सां फहीम खे घुरायो वञे। फहीम, 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 16 सेकंड का घट टाइम में ताके चाय सुञाणी है। सब चाय पीनी है, सब पीनी है पहले, उसके बाद बताना है, जल्दी जल्दी, ठीक है? स्टार्ट। टाइम नोट डाउन कयो वञे, टाइम नोट डाउन कयो वञे, टाइम नोट डाउन कयो वञे। ही वारी न, ही चाय आहे जेका तव्हांजी भेण ठाही आहे। सो थैंक यू वेरी मच। हिननि सां गॾु जेको आहे त टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो। ही जल्दी सां चाय खणंदा, बाक़ी आख़िरी पेर असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। तव्हां सां गॾु केरु आयो मुंहिंजी भेण? भाई आए अच्छा, आपके भी भाई आए? त हिन सां बि गॾु हिननि जो भाउ आयो आहे। आपके भाई का नाम? साजिद, मोहम्मद साजिद। मोहम्मद साजिद। मोहम्मद साजिद हिननि सां आयो आहे। त पहिरियों जेको आहे त असां ही चांहि हिते रखंदासीं, ऐं ही चांहि असां हिते रखंदासीं, ऐं ही चांहि असां रखंदासीं हिते, ठीक है? ओके जी, जल्दी जल्दी इन जे भाउ खे सॾियो वञे। सब चाय ट्राई करनी है, पूरी की पूरी तीनों चाय ट्राई करनी है, फिर बताना है। तव्हांजो टाइम स्टार्ट थे तो हाणे टाइमिंग है, तीनों चाय पी के हमें बताना है, टाइमिंग है लेकिन, ठीक है? 16 सेकंड से कम टाइम में बताना है। स्टार्ट। स्टॉप जी। केतिरे टाइम में इन्हनि ॿुधायो, काइंडली मूंखे ॿुधाईंदा? ओ जी ना, 8 सेकंड्स में 11 सेकंड्स में, ठीक है? मथो इन्हनि ॿुधायो आहे 11 सेकंड्स में इन्हनि ॿुधायो आहे, ऐं तव्हां 16 सेकंड्स में ॿुधायो। थैंक यू वेरी मच। तव्हां सां गॾु बि टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो, ऐं ही पेर आहे अॼु जो विनर। कॉन्ग्रेचुलेशंस मुंहिंजा भाउ। हिकिड़ी झपी थी वञे, थोड़ी डांस में थी वञे, डांस मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानी जा। सातो खेड़ुन के भी चाह में टपाल मेज़बान जो शान। हिकिड़ी हैप्पी सेल्फी, आप भी बैठ जाएं, बैठ जाएं। हिकिड़ी हैप्पी सेल्फी कढंदासीं असां। चले जी, ईअं ई कढंदासीं। ओके जी, ओके जी। त खोड़ सारी भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि। टपाल मेज़बान सिंध जो मान आ, सिंध जो शान। टपाल मेज़बान, टपाल मेज़बान सिंध जो मान आ, सिंध जो शान। टपाल मेज़बान। वेलकम बैक टू आवर शो टपाल मेज़बान जश्न जमालो। ऐं मूंखे त ॾाढो नवाब शाह जी ऑडियंस सां मज़ो अची रहियो आहे। जॾहिं बि मां नवाब शाह आयो आहियां, मूंखे पुरजोश ऐं एक्टिव ऑडियंस मिली आहे। त नवाब शाह वारा पंहिंजे लाइ हिकु दफ़ो वरी चवंदुमि ताड़ी वॼाए छॾनि। इट्स वेरी नाइस टू बी हियर। ऐं हाणे असां देरि न कंदे पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं, जेको आहे शिफ्ट द पत्ती। तव्हांखे पत्ती खे शिफ्ट करणो आहे हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं। इन जे लाइ असांखे भाउर घुर्जनि। भाउर, ठीकु आहे, भाउरनि सां खेॾंदासीं, पर उहे भाउर अचनि जेके सही तरीक़े सां खेॾनि। ॿुधायूं था, पत्ती हेठि न हारणी आहे,
अदा तव्हां अचो मुंहिंजा भाउ जी तव्हां अचो हिन भाउ खे मां घुरायो आहे अॻे वारे भाउ खे ठीकु आहे ऐं हिन साइड बि ईंदासीं अच्छा पोयां काफ़ी सारा भाउर वेठा आहिनि हिकु कोने में जेको भाउ आहे अजरक सां तव्हां पोइ ते तव्हां अचो मुंहिंजा भाउ ऐं टे भाउ खे सिलेक्ट कंदासीं टपाल मेज़बान जश्न जमालो ओके जी सो अदो जैकेट वारो जी तव्हां अचो मुंहिंजा भाउ त टे पार्टिसिपेंट्स असां सिलेक्ट करे छॾियासीं टे पार्टिसिपेंट्स चले जी इहे सां जेको आहे त हाणे ही सेगमेंट खेॾंदा जेको आहे शिव द पति मूंखे प्ले कार्ड ॾींदा चले जी शिव द पति असां सां ही खेॾंदा ऐं तव्हांखे टपाल मेज़बान ॾे थी वॉशिंग मशीन त ॾिसंदासीं केरु हूंदो ख़ुशनसीब जेको पाण सां खणी वेंदो वॉशिंग मशीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कीअं खेॾणो आहे सफ़ाई जो ध्यानु रखिणो आहे पती न खे रहणी आहे जे पती खे रही मां हुनखे आउट करे छॾींदोमांव ठीकु आहे उहो गेम खां आउट थी वेंदो तव्हांखे छा करिणो आहे 1 मिंट जो टाइम ॾींदासीं हिनखे भले तव्हां खोले सघो था 1 मिंट जो टाइम ॾींदासीं तव्हांखे हीअ पती खणणी आहे ठीकु आहे पती खणी तव्हांखे ॿिए साइड ॾांहुं वञिणो आहे ऐं हेॾे तव्हांखे हिन ग्लास में पती विझणी आहे ठीकु आहे वरी अचिणो आहे वरी पती खणणी आहे वरी हिन साइड वञिणो आहे वरी हिन में विझणो आहे 1 मिंट ताईं तव्हां इहे कंदा रहंदव ऐं 1 मिंट जे अंदरि जंहिं भाउ घणी खां घणी पती शिफ्ट हुन सां गॾु वेंदी टपाल मेज़बान जी वॉशिंग मशीन त हाणे पंहिंजे इन सेगमेंट खे असां कंदासीं शुरू काइंडली नोट कंदा ऐं टाइम जेको आहे त स्क्रीन ते हलाए छॾींदा ओके सभु भाउर रेडी आहियो सभु रेडी आहियो शुरू कयूं ओके जी ऑडियंस जी तरफ बि अची वेंदासीं मूं सां गॾु चवणो आहे 1 2 3 एंड शुरू वेरी गुड ताड़ियूं भाउरनि जे लाइ ताड़ियूं थी वञनि वेरी गुड शिव द पति सां जो सेगमेंट हली रहियो आहे जोशो खरोश सां हींअर नवाब शाह वासी सां गॾु आहिनि जल्दी 15 seconds बचाइन बाकी तमाम वक्त only 15 seconds remaining 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop okay जी त भावर हितां अची वञो तव्हां मुंहिंजा भाउ ऐं तव्हां हितां अची वञो हाणे असां पती ॾिसंदासीं कंहिंजी केतिरी पती आहे कैमरे में बि ॾेखारींदासीं ही आहे 400 खां हिकिड़ी पॉइंट मथे आहे मतिलबु 400 पॉइंट ते 400 पॉइंट ते हिननि जी पती आहे हिकिड़ी पॉइंट हुन खां मथे आहे भाउ जी तरफ़ ईंदासीं तव्हांजी पूरी 400 पॉइंट से तव्हांजी पती आहे नेक्स्ट ते ईंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिननि केतिरी पती हिननि 303 पॉइंट्स इन जो मतिलबु आहे त विनर केरु आहे ॾिजो 400 ऐं उन खां अलावा हिकिड़ी पॉइंट ही कंहिंजी पती आहे मुंहिंजा भाउ तव्हांजी पती आहे त विनर बि तव्हां थी आहे लख लख मुबारकूं मुंहिंजा भाउ हिकिड़ी झूमर थी वञे डांस थी वञे डांस ओके जी तव्हां विन करे चुका आहियो ही टपाल मेज़बान जी वॉशिंग मशीन जल्दी सां वॉशिंग मशीन खणी ईंदा ही वॉशिंग मशीन थी मुंहिंजे भाउ जी माइक खणी ईंदा हिननि सां असां ॻाल्हाईंदासीं बि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुंहिंजे भाउ जो मोहम्मद यूसुफ जमाल मोहम्मद यूसुफ किथां आया हो भाउ
बखर जमाली खां तव्हांजी कीअं पियो लॻे तव्हां वॉशिंग मशीन विन कई आहे? क़िस्मत जी ॻाल्हि आहे, ख़ुशी थिए पई। साम्हूं साम्हूं माइक साम्हूं कर न। ख़ुशी आहे, उहा बि कपिड़नि धोइण जो डिपार्टमेंट असां मर्दनि जो हूंदो आहे न। मायूं असां कई त धोराईंदियूं आहिनि घर में, हे लटो कपिड़ो ॿुहारी थांव वग़ैरह भातूं बि कंदो हूंदे घर में आहे न, त कपिड़ा बि सुठे नमूने सां धोई ॾींदा पंहिंजी माईअ खे। ठीकु आहे, माइक ते ॻाल्हाए न, शर्माई छो त मुंहिंजा भाउ। ओके जी, कॉन्ग्रेचुलेशंस, मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस। ही वॉशिंग मशीन थी तव्हांजी भाउ जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं। ऐं हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं, जेको आहे कप टावर। कप टावर असांजो सेगमेंट आहे, असां इहो पंहिंजी भेणुनि सां खेॾंदासीं। भेणियूं अची करे उन्हनि खे असां कप्स ॾींदासीं, उन सां हिकिड़ो टावर ठाहिणो आहे। वधीक ईंदो त तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर खेॾणु केरु चाहींदो मूंखे इहो ॿुधायो। उहे भेणियूं जेके हाणे ताईं न आयूं आहिनि, जिन्होंने अभी तक नहीं खेला, आप आई थी मेरे ख्याल में मेरी बहन अदी। अदी तव्हां अचो, तव्हां न आया हो, तव्हां बि न आया हो, अचो तव्हां अचो मुंहिंजी भेण, तव्हां अचो। ऐं तव्हां बि न आया आहियो, तव्हां बि अचो मुंहिंजी भेण। ठीकु आहे, त असां तव्हांखे ॾींदासीं स्यूइंग मशीन हिन सेगमेंट जे लाइ। त मुंहिंजी भेण ॾिसो, सही सां ॾिसो, हिकिड़े मिंट जो तव्हांखे असां टाइम ॾींदासीं। हिकिड़े मिंट जे अंदरि तव्हांखे वॾो खां वॾो टावर ठाहिणो आहे। सिंपली हिन तरीक़े सां तव्हांखे कप्स रखणा आहिनि, जेतिरा घणा कप्स रखंदा ओतिरो वॾो टावर ठहंदो। उन खां पोइ इन जे मथां कप्स ईंदा। चले जी, लेट मी ट्राई। ही इन जे मथां अची विया। उन खां पोइ जेको आहे त इन जे मथां कप्स ईंदा। इन तरीक़े सां तव्हांखे टावर ठाहिणो आहे। ऐं असां 1 मिंट जो टाइम तव्हांखे ॾींदासीं। 1 मिंट जे अंदरि जंहिं भेण सभ खां वॾो टावर ठाहियो ऐं सभ खां वधीक गिलास कप्स यूज़ कया, उन सां गॾु मुंहिंजी वॉशिंग मशीन टपाल मेज़बान जी। सम्झ में अची वियो? सो काउंट डाउन स्टार्ट कंदासीं। हाणे सराइकीअ में चवंदासीं, ठीकु आहे? मूं सां गॾु आवाज़ अचणु घुरिजे। 1 2 ट्राई एंड शुरू। वेरी गुड मेरी बहन, जबरदस्त। ताली थी वजन भेण जे लाइ। वेरी गुड, शी इज डूइंग ग्रेट। सेकंड बचाए तव्हांखे। 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop। त ॾिसंदासीं त भेण केतिरे कप्स सां बल्कि टावर ठाहियो आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 29 कप्स सां टावर ठाहियो आहे भेण। ज़बरदस्त जी। त इन जो मतिलबु बाक़ी जेका भेणियूं आहिनि 29 कप्स खां वधीक कप्स सां टावर ठाहिणो आहे। चले जी, त असां पंहिंजी नेक्स्ट भेण खे सॾु कंदासीं। मेरी बहन आप आइएगा, तव्हां ईंदा, तव्हांखे बि ऑल द बेस्ट चवंदासीं। 29 कप्स सां टावर ठही चुको आहे। 29 खां वधीक कप्स सां टावर ठाहिणो आहे तव्हांखे। अगरि तव्हां चाहियो था तव्हां सां गॾु टपाल मेज़बान जी स्यूइंग मशीन वञे सो हिकु दफ़ो ॿीहर सराइकी में हाणे चवंदासीं, ठीकु आहे? सभिनि जो वरी आवाज़ अचणु घुरिजे। मेरे साथ मूं सां गॾु चवंदा 1 2 ट्राई and go. Start. मिला
मिला के कप रखें, मिला के रखेंगी तो टावर बनेगा, वरना नहीं बनेगा। स्टॉप। जी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 कप्स, 38 कप्स। ओ वाह भाई, 38 कप्स तव्हां रखी छॾिया आहिनि मुंहिंजी भेण। तो उससे पहले जो मेरी बहन थी, थैंक यू वेरी मच फॉर कमिंग इन पार्टिसिपेटिंग। तव्हां सां गॾु ही जेको आहे त टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो। बाक़ी लास्ट भेण सां गॾु आहे त 38 कप्स मुंहिंजी भेण 38 कप्स सां टावर ठाहियो आहे। इन जो मतिलबु त नेक्स्ट जेका भेण आहे घटि में घटि 39 कप्स सां 39 कप्स सां तव्हांखे टावर ठाहिणो आहे। ऐं वॉश स्यूइंग मशीन खटण जे लाइ त मुंहिंजी भेण अची वञो पंहिंजी जॻह। तव्हां सां बि खेॾंदासीं। 1 मिंट जो वक़्तु आहे तव्हांखे। सो 1 2 3 and here you go। Seven, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. Let's count. टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 ऐं 34 34। ऐं अॼु जे हिन सेगमेंट जी विनर आहे असांजी ही भेण। आ जाए मेरी बहन, कॉन्ग्रेचुलेशंस, बहुत बहुत मुबारक हो आपको। तमाम विन करे चुका आयो टपाल मेज़बान जी ही स्यूइंग मशीन। हिते असांजो ही सेगमेंट में पहुचे थो पंहिंजी पुॼाणी थियण सां गॾोगॾु वक़्तु थियो आहे नंढड़े पितकड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ काफ़ी सारा सेगमेंट्स आहिनि, वॾा वॾा इनाम आहिनि, त उन जे लाइ थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। सफ़र जो फल चवंदा आहिनि मिठो हूंदो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो टपाल मेज़बान जश्न जमालो। टपाल मेज़बान सिंध जो मान आ सिंध जो शान। टपाल मेज़बान वेलकम बैक टू आवर शो टपाल मेज़बान जश्न जमालो। ऐं हाणे जेको सेगमेंट आहे ॾाढो मज़े वारो सेगमेंट सां खेॾंदासीं, उहो आहे झूमर पार्टी। करे असांखे VIP वारी डांस ॾेखारणी आहे तव्हांखे। त जेको भाउ जंहिंखे लॻे थो उन जे अंदरि इहा कला आहे, उन जे लाइ इहो सेगमेंट आहे। त केरु अचणु चाहींदो? असां वटि मोबाइल फ़ोन अथव ॾियण जे लाइ। मोबाइल फ़ोन थोरी लेवल बढ़ाएगा। मोबाइल फ़ोन ॾियण जे लाइ तव्हांखे केरु खटणु चाहींदो मोबाइल फ़ोन? जितां शोर जी आवाज़ ईंदी मां उतां सिलेक्ट कंदुमि। तव्हां अची चुका आहियो ऑलरेडी सेगमेंट में। जेको न आयो आहे सेगमेंट में असां उन्हनि खे घुराईंदासीं। अदा वाइट सूट तव्हां अचो जी, तव्हां अचो। ऐं ब्लू सूट अदा तव्हां अचो, तव्हां अचो, तव्हां जी, तव्हां ऐं पोइते जेको भाउ बीठो आहे अदा तव्हां
जी तव्हां बि अचो। ओके जी, 1 2 3 4 4 भाउरनि खे सिलेक्ट कयो आहे। ही वारो भाउ, अदा तव्हां न ब्राउन सूट, तव्हां बि अची वञो, तव्हां ॿई अची वञो। ब्राउन जैकेट, तव्हां न ब्राउन जैकेट वारो जी। ठीकु आहे, 1 2 3 4 ऐं 5 6 भाउरनि खे असां सिलेक्ट कयो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ। अचणु चाहींदो? अचे। ओके जी, सो असां भाउरनि खे सिलेक्ट कयो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ, जंहिंमें तव्हांखे झूमर ॾेखाइणी आहे। सही सां इन्हनि खे ॾिसणो आहे जेको तव्हांखे सभ खां घणो इंटरटेन कंदो, जेको सभ खां घणा ठुमका ॾेखारींदो, उहो ई थींदो अॼु जे हिन सेगमेंट जो विनर। ऐं उन सां गॾु वेंदी टपाल मेज़बान जी मोबाइल फ़ोन। सो स्टार्ट कंदासीं असां पंहिंजे हिन भाउ खां। अचो मुंहिंजा भाउ। ओके जी, त जीअं मां स्टार्ट कंदुमि म्यूज़िक चलाई जाए, ठीकु आहे? ओके जी, म्यूज़िक। ओके जी, नॉट बैड, सुठो हुयो। अदा तव्हां अचो। ओके जी, स्टार्ट कंदासीं भाउ खां बि। एंड म्यूज़िक। इहो वरी छा आहे, हो चाबीअ वारा गोॾा न हूंदा जेके चाबीअ ते हलंदा आहिनि, ईअं उहो ई पियो लॻे। अदा तव्हां अचो। ओके जी, ऑल द बेस्ट एंड म्यूज़िक। सुहिणी सिंधड़ी सारिया केॾी भागन वारिया, पंहिंजी आहे रीत पुराणी, पंहिंजी आहे प्रीत पुराणी। टपाल मेज़बान सिंध जो मान, आशने जमालो, हर टुक में समायल प्यार, आशने जमालो। टपाल मेज़बान। ओके, ये भला शीला की जवानी ते डांस पियो करे। ओके, नेक्स्ट भाउ आ जाओ। अदा तव्हां अचो। जश्न जमालो, म्यूज़िक। टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा। साइको अहिड़ो न कंहिं बि चाह में, टपाल मेज़बान सिंध जो शान, आशने जमालो, जश्न जमालो। बस रुगो बाहुन खाइण ते ज़ोर आई है। अदा तव्हां अचो। तोखे ॾिसी लॻे थो तुंहिंजे अंदरि कला आहे डांस जी। हाँ, शुरू कयूं डांस। तोहफ़न जूं बरसातियूं थींदियूं, पंहिंजनि सां मुलाक़ातियूं थींदियूं। टपाल मेज़बान सिंध जो शान, आशने जमालो, जश्न जमालो। जोश ॾेखारे खटे वञो, तोहफ़ा सभु खणी वञो। सुठो सुठो, भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि। नेक्स्ट चाचा जी असां सां गॾु आहिनि। उम्मीद आहे त ही बि सुठी करे ॾेखारींदा डांस असांखे। म्यूज़िक। एक हलायो म्यूजिक, हलायो म्यूजिक। अच्छा तव्हां कंटिन्यू कंदा करेंगे। हाँ तो डांस है भाई, ताड़ी ताड़ी आहे प्रीत पुरानी। टपाल मेज़बान सिंध जो मान, आशने जमालो, हर टुक में समायल प्यार, आशने जमालो। टपाल मेज़बान सिंध जो शान, आशने जमालो, मेज़बानी असां जो मान, आशने जमालो। वाह वाह, इन जो तो सफ़ा यूनिक स्टाइल है। हाँ, मूंखे ॾाढो वणियो इन जो स्टाइल। वाह 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 वाह, ज़बरदस्त। अचो त तव्हां अचो।
एंड म्यूजिक। खुशबू हिन जी सुहानी जा साइको अहिड़ो न कंहिं बि चाहि में टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो जश्ने जमालो। ओके जी, त सभिनि भाउरनि डांस करे छॾी ऐं हाणे तव्हां ॿुधाईंदा त के सभिनि खां सुठी डांस कई, के सभिनि खां सुठो तव्हांखे एंटरटेन कयो। हिकु हिकु करे मां भाउ खे हिते घुराईंदुमि, तव्हां ताड़ियूं वॼाईंदा वेंदो। जंहिं भाउ ते सभ खां घणियूं ताड़ियूं वॻियूं ख़बर पइजी वेंदी त उहो ई आहे विनर ऐं उन सां गॾु ई वेंदी मोबाइल फ़ोन। तव्हां अचो मुंहिंजा भाउ, जंहिंखे लॻे थो भाउ सुठी डांस कई। नॉट बैड, सुठियूं ताड़ियूं वॻियूं आहिनि। जंहिंखे लॻे थो भाउ सुठी डांस कई। ओके, जंहिंखे लॻे थो भाउ सुठी डांस कई। ओके, जंहिंखे लॻे थो भाउ सुठी डांस कई। ओके, जंहिंखे लॻे थो भाउ सुठी डांस कई। जंहिंखे लॻे थो हिन अदा सुठी डांस कई। वाह भाई, अचो, जंहिंखे लॻे थो हिन। सो रिज़ल्ट्स आर क्लियर। भाउ ते बि सुठियूं ताड़ियूं वॻियूं, हिननि ॿिन्हिनि बि सुठी डांस कई, पर जेके सभिनि खां घणियूं ताड़ियूं वॻियूं आहिनि उहे वॻियूं आहिनि हिन भाउ ते। सो कांग्रेचुलेशन, तव्हां आयो अॼु जे हिन सेगमेंट जा विनर। झपी थी वञे, थोड़ी वरी डांस थी वञे। म्यूजिक चलाएगा तो डांस करे राजेश भाई। ओके जी। हर डुक में समायल प्यार आशने जमालो टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो मेज़बानी असां जो मान आशने जमालो जश्ने जमालो। टपाल मेज़बान जी मोबाइल फोन वेंदी तव्हां सां गॾु। लख लख मुबारको, कांग्रेचुलेशन। हिते असांजो ही सेगमेंट भी पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते। नेक्स्ट सेगमेंट जे तरफ़ जेको आहे हवाई कप। हवाई कप जो असांजो सेगमेंट आहे। ॿुधाईंदासीं पोइ पहिरियों सिलेक्ट कंदासीं असां भाउरनि खे। इन में एक्टिव भाउर अचनि, एक्टिव। ऐं तव्हांखे असां ॾींदासीं सोलर पैनल। तव्हां अचो मुंहिंजा भाउ। ऐं ही पोयां टोपी सां भाउ आहे। तव्हां जी तव्हां अचो मुंहिंजा भाउ। हिननि खे न, हुनखे सर कयो मां, तव्हांखे न, हिन पोइ भाउ खे। अचो, तव्हां अचो मुंहिंजा भाउ। चले जी, त टे भाउ खे बि सिलेक्ट कंदासीं। असांखे टे भाउर घुरिजे हिन सेगमेंट जे लाइ। साम्हूं ब्राउन 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 जी। तव्हां न पोयों वारो भाउ, पोयों भाउ था जेके ही तव्हां बिल्कुलु तव्हांखे ही न पोयों वारो। त ब्राउन तोखे पातल आहे न। ओ तू मुंहिंजा भाउ, अच मोस्ट वेलकम। असांजे फ्लोर जश्ने जमालो जे ते त टे भाउर असां सिलेक्ट करे छॾिया आहिनि। ऐं तव्हां सां असां हाणे स्टार्ट कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट। ॾिसो कीअं खेॾणो आहे। तव्हांजे साम्हूं ही कप्स बि पिया आहिनि ऐं तव्हांजे साम्हूं ही बलून बि आहिनि। तव्हांखे पहिरियों त बलून खे ईअं ब्लो करिणो आहे। मां त करे छॾियो, पर तव्हांखे कहिड़े हिसाब सां करिणो आहे। राशिद खे ॾिसंदा, राशिद तव्हांखे डेमो ॾेखारे थो। ऐं इन तरीक़े सां गिलास खे खणी करे ॿिए साइड पहुचाईंदा, वरी वेंदा, वरी खणंदा, वरी पहुचाईंदा। 1 मिनट जो टाइम ॾींदासीं। 1 मिनट में जिसने ज़्यादा से ज़्यादा कप्स शिफ्ट किए उहो ई हूंदो विनर। ऐं हुन सां गॾु वेंदो टपाल मेज़बान जो सोलर पैनल। ठीकु आहे, डन आहे। ओके, हिकिड़ो कमु था कयूं असां। ॿियनि भाउरनि खे बि चांस था ॾियूं अचण जो। तव्हां खेॾी वेंदो, इहो खेॾी वेंदो। अचो पोइ, अचो। ठीकु आहे, त 5 भाउरनि खे माना सभु शॉर्टकट ईंदा, ॾाकण त न आहे अचिणो तव्हांखे। ओके जी, 5 भाउर सिलेक्ट करे छॾिया। तव्हां ॾिठो त कीअं खेॾणो आहे, तव्हांखे ख़बर पइजी वई। त हिन भाउ खां स्टार्ट कंदासीं। मुंहिंजा भाउ तव्हां अची वञो। टाइम स्क्रीन ते हलाईंदा जॾहिं असां काउंट डाउन कंदासीं। 1 मिनट जो टाइम तव्हांखे ॾींदासीं। 1 मिनट में घणा खां घणा तव्हांखे कप्स शिफ्ट करणा आहिनि। सो वील जस्ट स्टार्ट। 1 2 3 and here you go। टाइम हलाईंदा स्क्रीन ते। शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा। ही त ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला।
वेरी गुड हाजिर ताड़े दीवाना पहचन सा मुलाकातियों थींदियूं टपाल मेज़बानी सिंध जो शान आशने वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड जोश दिखाए खटे वञो तोहफ़ा सब खणी वञो आहण वस्तीअ शोर आ टपाल मेज़बानी सिंध जो शान आशने 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. Mashallah, mashallah. Very good performance by you, mere bro. Chale ji, let's count the cups. Tapal Mezban 1, Tapal Mezban 2, Tapal Mezban 3, Tapal Mezban 4, Tapal Mezban 5, 6, 7 ऐं पूरा जा पूरा 8 कप्स हिकिड़े मिंट में. वेरी गुड, ताड़ियूं भाउ जे लाइ. ज़बरदस्त भाउ. ऐं हाणे असां नेक्स्ट भाउ जी तरफ़ ईंदासीं. तव्हां बि अची वञो. हिननि खे बि हथ में बलून ॾींदा. चैलेंज स्टार्ट कंदासीं. 1 2 3 and here you go. टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा साइको अहिड़ो न कंहिं बि चाहि में टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जश्ने जमालो शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा गीत खुशीअ जा गॾिजी गायूं हर बेला जमाला. ये काउंट नहीं होगा. वहाँ तोहफ़न जूं बरसातियूं थींदियूं पहचन सां मुलाकातियूं थींदियूं टपाल मेज़बानी सिंध जो शान आशने जश्ने जमाल. 5 4 3 2 1 and stop. तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 कप. सो थैंक यू वेरी मच मुंहिंजा भाउ. तव्हां सां गॾु टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो. थैंक यू. भाउ खे हैम्पर ॾींदा. ऐं हाणे असां नेक्स्ट भाउ खे घुराईंदासीं. मुंहिंजा भाउ तव्हां अची वञो. 8 खां वधीक कप्स तव्हांखे शिफ्ट करणा आहिनि सोलर पैनल खटण जे लाइ. चैलेंज स्टार्ट कंदासीं. काउंट डाउन 1 2 3 and go. सुहिणी सिंधड़ी सारिया केॾी भागन वारिया पंहिंजी आहे रीत पुराणी पंहिंजी आहे प्रीत पुराणी टपाल मेज़बान सिंध जो मान आशने हर डुक में समायल प्यार आशने टपाल मेज़बान सिंध जो शान आशने मेज़बानी असांजो मान आशने जश्ने जमालो. मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा साइको अहिड़ो न कंहिं बि चाहि में टपाल मेज़बान सिंध जो स्टॉप. मुंहिंजा भाउ टाइम ख़तम थियो पर मुंहं मां हवा न कढी सघे थो. भाउ खे बि हैम्पर ॾींदा. तव्हां सां बि टपाल मेज़बान जो ही हैम्पर वेंदो. नेक्स्ट भाउ सां सगड़ आहे. तव्हां बि अची वञो. हेॾां 1 मिंट जो टाइम आहे. हाणे ताईं जो हाईएस्ट स्कोर 8 आहे. 8 खां वधीक तव्हांखे कप शिफ्ट करणा आहिनि सोलर पैनल विन करण जे लाइ. सो 1 2 3 and here you go. टपाल मेज़बानी सिंध जो शान आशने जश्ने जमालो. जोश दिखाए खटे वञो तोहफ़ा सब खणी वञो आहण वस्तीअ शोर आ टपाल मेज़बान सिंध जो शान आशने
सोनी सिंधड़ी सारिया तेरी भागन वारिया पंहिंजी आहे रीत पुराणी पंहिंजी आहे प्रीत पुराणी सो कब तव्हांजे साम्हूं आहिनि टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3, टपाल मेज़बान 4 ऐं टपाल मेज़बान 5। 5 कप्स भाउ शिफ्ट कया आहिनि। सो थैंक यू वेरी मच मुंहिंजा भाउ। तव्हां सां गॾु बि टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो ऐं आख़िरी भाउ सां गॾु आहे तव्हांखे घटि में घटि 9 कप्स शिफ्ट करणा आहिनि टपाल मेज़बान जो सोलर पैनल खटण जे लाइ। त अची वञो मुंहिंजा भाउ, ऑल द बेस्ट तव्हांखे चवंदासीं। सो 1 2 3 एंड हियर यू गो। सिंध जो शान आशने जमालो जश्ने जमालो शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा ही त खुशीअ जा गॾिजी गायूं अरबेला जमाना जल्दी 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 जूं बरसातियूं थींदियूं सां मुलाकातियूं थींदियूं डांस वो कजाए डांस वो कजाए मेज़बान सिंध जो शान भजन जो टाइम आहे भजन जो जश्ने जमालो जल्दी 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 जोश ॾेखारे खटे वञो तोहफ़ा सभु खणी वञो आहण वस्तीअ शोर मेज़बान सिंध जो शान 5 4 3 2 1 स्टॉप। बस बस टाइम खत्म थी वियो इते थियो टाइम खत्म। ठीक है हाणे सा कप्स काउंट कंदासीं त भा केतिरा कप्स। टाइम खत्म थी वियो टाइम खत्म थी वियो उन खां पोइ ई आयो। ठीक है त ही कप्स इन्हनि शिफ्ट कया आहिनि। सो टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 ऐं 7 हिकिड़े कप तां भाउ जेको आहे त पोइ हिते रहिजी वियो। बिल्कुलु न तव्हां सां गॾु बि टपाल मेज़बान जो ही हैम्पर वेंदो पर तव्हां ॾाढो सुठो खेॾियो। अगरि शुरू वारी तूं डांस न करी आहे न तूं बि 8 पुॼाए वञी आहे। हिन खे करण जो शौक़ु हुयो भाउ खे। ओके थैंक यू वेरी मच फॉर कमिंग इन पार्टिसिपेटिंग अदा। ऐं ही भाउ आहे अॼु जो विनर। कांग्रेचुलेशन। मेज़बान सिंध जो शान आशने जमालो जश्ने जमालो अचो ऐं ही सोलर पैनल तव्हां विन करे चुका आहियो टपाल मेज़बान जो। लख लख मुबारकूं मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन। टपाल मेज़बान सिंध जो मान सिंध जो शान टपाल मेज़बान सिंध जो मान सिंध जो शान टपाल नेक्स्ट असांजो सेगमेंट आहे मेज़बान जो वज़न ऐं हिन में असां तव्हांखे ॾींदासीं मोटरसाइकिल। पर मुंहिंजे साम्हूं ड्रॉप बॉक्स मौजूदु आहे ऐं तव्हां वटि जेके कॉपिन्स आहिनि सभु पंहिंजे हथ में कॉपिन्स कढंदा। जंहिंजो जंहिंजो नंबर ईंदो जंहिंजो कॉपिन जो नंबर वठंदुमि त उहो अची करे असां सां ई सेगमेंट खेॾंदो। ठीकु आहे सभिनि जे हथ में कॉपिन्स हुजणु घुरिजनि। ॾिसूं था त केरु ख़ुशनसीब आहिनि जेके असां सां इहो सेगमेंट खेॾण ईंदा बाइक वारो। ऐं ॾिसंदासीं त केरु ख़ुशनसीब आहे जंहिंसां गॾु वेंदी मोटर बाइक। चले जी त असां 3 कॉपिन्स कढंदासीं उहे 3 ख़ुशनसीब असां खेॾण ईंदा 1 2 ऐं 3। चले जी 3 वाउचर्स मां कढी छॾिया आहिनि। सभ खां पहिरियों जेको नंबर आहे उहो आहे 04004 04004 04004। चलें जी 04004 ऐं उहे माण्हू पार्टिसिपेट कंदा उहे पार्टिसिपेट कंदा जेके हाणे ताईं विन न कयो आहे।
अगर उन्हनि जो वाउचर निकितो जेके विन करे चुका आहिनि असां उन्हनि खे कंसीडर न कंदासीं ठीकु आहे त भाउ जो ई आहे ही वठंदो 04004 नेक्स्ट वन आहे 04059 ही कैमरा में भी ॾेखारे छॾियो असां 04059 कंहिंजो आहे कॉपिन 04059 ओके जी मथो हिकिड़ो भाउ थिए थो राशिद जल्दी सां वञी करे ॾिसंदा त इहो ई नंबर आहे या न 04059 जल्दी सां ॾिसंदा इहो ई आहे भाउ खे बि सॾु कंदा चैलेंज जी तव्हांखे बि वेलकम कंदासीं ही वठंदा ऐं नेक्स्ट सीरियल नंबर आहे 04051 04051 04 हलो भाउ तव्हां उहो बि अची वियो भाउ जो अची वियो चले जी कॉन्ग्रेचुलेशन्स मुंहिंजा भाउ नेक्स्ट आहे 04060 04060 जल्दी राशिद जल्दी सां ॾिसंदा त इहो आहे 04060 ही वठंदा ऐं लास्ट वन आहे 04121 04121 केरु आहे भाउ असांजो 04121 जल्दी सां ॾिसंदा इहो ई भाउ आहे त उन्हनि खे वठी ईंदा हिते 04121 इहो ई आहे ठीकु आहे त पार्टिसिपेंट्स अची चुका आहिनि हाणे असां हिननि सां पंहिंजो ही सेगमेंट खेॾंदासीं राशिद जल्दी सां अची वञो जल्दी ओके जी त हाणे हिननि खे असां ॿुधायूं त गेम कीअं खेॾणी आहे सही सां ॿुधंदा सभिनि खे सिंधी सम्झ में ईंदी आहे ठीकु आहे सभु सिंधी सम्झ में ईंदा तव्हांजे साम्हूं 5 बॉक्सिस आहिनि पंजनि जो ही वज़न अलॻि अलॻि आहे 1 किलो 2 किलो 3 किलो 4 किलो ऐं 5 किलो आख़िर में ऑडियंस के भी ॾेखारींदासीं असां खोलंदासीं त लिखियल आहे 1 kg 2 kg 3 kg 4 kg 5 kg तव्हांखे छा करिणो आहे इन वज़न खे सीक्वेंस में रखिणो आहे पहिरियों दॿा खणी ॾिसंदो वज़नी आहे या हल्को आहे जेको सभ खां हल्को आहे उहो हिन साइड हुजे उन खां थोरो वज़नी हिते उन खां वज़नी हिते उन खां वज़नी हिते उन खां वज़नी हिते ठीकु आहे हिते 1 किलो 2 किलो 3 किलो 4 किलो ऐं 5 किलो तव्हां बॉक्स खे खणी हेठि बि रखी सघो था चेंज करण जे लाइ ठीकु आहे हेठि रखी पोइ तव्हां बदिलाए सघो था न घटि वारो हिते उन खां वधि हिते उन खां वधि हिते उन खां वधि हिते उन खां वधि हिते ठीकु आहे 5 जो 5 हिते हूंदा ठीकु आहे पर घटि वज़न हेॾां स्टार्ट कंदो वधि वज़न होॾां हूंदो सम्झी वियो सम्झ में अची वियो तव्हांखे बि सम्झ में अची वियो 1 मिंट जो तव्हांखे असां वक़्तु ॾींदासीं ऐं असां ॾिसंदासीं त केतिरे टाइम में तव्हां सीक्वेंस ठाहियो था जॾहिं तव्हांखे लॻे थो त तव्हां सीक्वेंस ठाहे छॾियो आहे तव्हां मूंखे ॿुधाइजो असां टाइम ॾिसंदासीं केतिरे टाइम में तव्हां ठाहियो आहे ठीकु आहे वधि खां वधि तव्हांखे 1 मिंट ॾींदासीं सम्झ में अची वियो त तव्हां खां स्टार्ट कंदासीं मुंहिंजा भाउ तव्हां अची वञो जॾहिं असां 1 2 3 कंदासीं पोइ स्टार्ट कंदासीं तव्हां मुंहिंजा भाउ थोरो हितां अची वञो तव्हां बि हितां अची वञो ताकी असां स्क्रीन ते टाइम खे ॾिसी सघूं चले जी तव्हां हुतां अची वञो मुंहिंजा भाउ तव्हां बि हुतां अची वञो सो वील जस्ट स्टार्ट दिस सेगमेंट मेज़बान जो वज़न बाय टपाल मेज़बान सां वटि आहे मोटर बाइक सो 1 2 3 एंड स्टार्ट बेला जमाला घटि में घटि वज़न होॾां हुजे घटि में घटि होॾां पहचन सां मुलाकातियूं थींदियूं टपाल मेज़बान सिंध जो शान जश्न जमालो जोश ॾेखारे तोहफ़ा सभु खणी वञो आहण वस्तीअ शोर टपाल मेज़बान सिंध जो शान जल्दी जल्दी मुंहिंजा भाउ 14 सेकंड 13 सेकंड बचा आहिनि बाक़ी तव्हां वटि डन स्टॉप 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 स्टॉप
टाइम ख़त्म थी चुको आहे ऐं ॾिसंदासीं त भा सही सीक्वेंस रखियो आहे या न रखियो आहे। त पहिरियों बॉक्स खोलंदासीं, ॾिसंदासीं त हिन में छा आहे। Here we go 5 किलो, इन जो मतिलबु हाणे हिन में घणो हुजणु घुरिजे? 4 किलो हुजणु घुरिजे। चले जी ॾिसंदासीं टपाल मेज़बान जो सेकंड बॉक्स एंड हियर वी गो 4 किलो। ओके जी, नेक्स्ट बॉक्स जी तरफ ईंदासीं, हिन जो मतिलबु हिन में घणो हुजणु घुरिजे? 3 kg। सो टपाल मेज़बान जो थर्ड बॉक्स आहे एंड हियर वी गो। ही असांजो चौथों बॉक्स आहे, इन जो मतिलबु हिन में हुजणु घुरिजे 2 kg एंड हियर वी 2 kg ऐं इन जो मतिलबु हिन में 1 kg आहे। ज़बरदस्त, भाउ जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। ओके जी, त हिकिड़े मिंट जे अंदरि मुंहिंजे भाउ जेको आहे त सीक्वेंस ठाहे छॾियो। बाक़ी जो भाई ऐं बाक़ी जेके भाउर आहिनि, हिकिड़ो मिंट होॾे मुंहुं कजो ताकी असां सीक्वेंस चेंज कयूं। होॾे 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 मुंहुं कयो पंहिंजो, हिकिड़ो मिंट जल्दी सां सीक्वेंस चेंज कयो। इन जो मतिलबु बाक़ी जेको भाउर आहिनि 1 मिंट खां घटि टाइम में उन्हनि खे सीक्वेंस ठाहिणो आहे। ठीकु आहे राशिद, थी वियो? ओके जी, तव्हां पंहिंजो फेस वापसी कंदा, सभु सिधा थी वञो। हाणे असां खेॾंदासीं पंहिंजे हिन भाउ सां। अची वञो मुंहिंजा भाउ। 1 मिंट में त सीक्वेंस ठही वियो आहे, तव्हांखे 1 मिंट खां घटि टाइम में करिणो आहे अगरि खटणो आहे त। ठीकु आहे, शुरू कयूं, स्टार्ट कयूं। 1 2 3 एंड हियर यू स्टार्ट। सुहिणी सिंधड़ी सारिया केॾी भागन वारिया, पंहिंजी आहे रीत पुराणी, पंहिंजी आहे प्रीत पुराणी। टपाल मेज़बान सिंध जो मान आशने अभी भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि, खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। वेरी गुड, जल्दी जल्दी टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जल्दी जल्दी। मेज़बानी असांजो मान आशने जमालो, जश्ने जमालो। हो थियो, स्टॉप स्टॉप स्टॉप। 28 सेकंडनि ते 28 सेकंड से स्टॉप कयो। 28 सेकंड्स बचा, बाक़ी केतिरे सेकंड्स में इन्हनि ठाहियो आहे? 60 मां 28 कट कयो, बाक़ी घणा बचा? घणा? 32 32 32 सेकंड्स में इन्हनि सीक्वेंस ठाहियो आहे। पर ॾिसूं था त सही ठाहियो आहे या सही न ठाहियो आहे। असां हितां स्टार्ट कंदासीं, हितां स्टार्ट कंदासीं। चले जी, लेट्स सी। 5 किलो, इन जो मतिलबु हिन में केतिरो हुजणु घुरिजे? 4 किलो। लेट्स सी टपाल मेज़बान जो सेकंड बॉक्स ओपन कंदासीं। हियर वी गो। हिन में घणो हुजणु घुरिजे? 3 kg। चले जी, टपाल मेज़बान जो थर्ड बॉक्स आहे एंड हियर वी गो एंड ओ अदा 2 किलो निकितो, 3 किलो कोन निकितो। ओके जी, थैंक यू वेरी मच। तव्हां सां गॾु टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो। थैंक यू फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। ऐं हाणे असां नेक्स्ट पार्टिसिपेंट सां खेॾंदासीं। चले जी, पंहिंजो फेस टर्न कंदा, तव्हां जल्दी सां चेंज कंदा। 1 मिंट खां घटि टाइमिंग में इन्हनि खे सीक्वेंस ठाहिणो आहे टपाल मेज़बान जी मोटर बाइक विन करण जे लाइ। ऐं ॾिसणो इहो आहे त अॼु कहिड़ो ख़ुशि नसीबु आहे जेको पाण सां टपाल मेज़बान जी खणी वेंदो मोटर बाइक। चले जी, जल्दी जल्दी सीक्वेंस खे ठाहींदा ताकी असां पंहिंजे भाउरनि सां हिन सेगमेंट खे कंटिन्यू कयूं। ओके, डन थी वियो। अदा सिधा थी वञो, तव्हां अदा सभु सिधा थी वञो। तव्हां अचो मुंहिंजा भाउ, अचो। 1 मिंट खां घटि टाइम में ओके जीअं ठाहे वञो असांखे ॿुधाइजो, असां हुते टाइम स्टॉप कंदासीं। ठीकु आहे? ओके जी, टपाल मेज़बान 1 2 3 एंड हियर यू गो। जश्ने जमालो, टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा। साइको अहिड़ो न कंहिं बि चाह में टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, जश्ने जमालो।
शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा गीत खुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला जल्दी 20 सेकंड बचाएं जल्दी जल्दी क्यों बरसातियूं जल्दी 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 मुलाकातियूं थी एक मिनट का पहिरियां करणो आहे अगरि खटणो आहे त टपाल मेज़बान सिंध जो शान जल्दी जल्दी जश्न 5 सेकंड बचाएं ओनली 4 3 स्टॉप हिकिड़ो सेकंड बचायो इन मुंहिंजे भाउ हिकिड़ो सेकंड बचायो मतलब केतिरे सेकंड्स में 59 सेकंड 59 सेकंड्स में जेको आहे त इन्हनि सीक्वेंस ठाहियो आहे ऐं ॾिसंदासीं त सीक्वेंस सही आहे या नाहे टपाल मेज़बान जो फर्स्ट असांजो बॉक्स आहे जेको असां ओपन कंदासीं एंड हियर वी गो 1 kg ओके जी इन जो मतलब आहे त इन में केतिरो हुजणु घुर्जे 2 kg so let's see टपाल मेज़बान जो सेकंड बॉक्स आहे एंड हियर वी गो चले जी ही आहे थर्ड बॉक्स टपाल मेज़बान जो ऐं हिन में हुजणु घुर्जे 3 एंड हियर वी गो हिन में हुजणु घुर्जे अगर हिन में 4 हूंदो त 5 हिन में डेफिनेटली हूंदो ठीक है सो टपाल मेज़बान जो चौथो बॉक्स आहे एंड हियर वी गो ओ माय गॉड ही आहे 5 जबरदस्त मुंहिंजा भाउ कॉन्ग्रेचुलेशंस तव्हां बिल्कुलु सीक्वेंस सही ठाहियो आहे पर अञा मुक़ाबिलो बाक़ी आहे हिन भाउ सां जेको आहे त टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो थैंक यू वेरी मच मुंहिंजा भाउ तव्हां वेही सघो था 59 सेकंड में तव्हां सीक्वेंस ठाहियो आहे इन जो मतलब बाक़ी जेके असांजा भाउर आहिनि 59 सेकंड खां घटि सेकंड्स में उन्हनि खे सीक्वेंस ठाहिणो आहे टपाल मेज़बान जी मोटर बाइक विन करण जे लाइ जल्दी जल्दी सीक्वेंस ठाहींदा ताकि असां पंहिंजे हुननि भाउरनि सां बि ही सेगमेंट कंटिन्यू कयूं उन्हनि सां खेॾूं 59 सेकंड्स भाई जबरदस्त वेरी गुड मुंहिंजा भाउ ओके जी मुंहिंजा भाउ सिधा थी वञो तव्हां अचो तव्हां सां खेॾंदासीं पंहिंजो ही सेगमेंट टपाल मेज़बान जो 59 सेकंड का घट टाइम में तव्हां के सीक्वेंस ठाहिणो आहे ठीक है ओके त हिकिड़ो दफ़ो ताड़ी थी वञनि त पोइ काउंटडाउन स्टार्ट कंदासीं 1 2 3 एंड हियर यू गो टपाल मेज़बान सिंध जो शान जल्दी जल्दी मुझे बहुत टाइम के टाइम मुकाबला हो सकता है स्टॉप 20 सेकंड बचाया 20 सेकंड बचाया मतलब केतिरे सेकंड्स में 40 सेकंड्स में इन्हनि सीक्वेंस ठाहियो आहे या न ठाहियो आहे उहा कुझु घड़ियुनि में असांखे ख़बर पवंदी त सभ खां पहिरियों असां बॉक्स ओपन कंदासीं टपाल मेज़बान जो एंड हियर वी गो 5 kg इन जो मतलब इन में हुजणु घुर्जे 4 kg टपाल मेज़बान जो सेकंड बॉक्स आहे एंड हियर वी गो वाह भाई हिन में हुजणु घुर्जे 3 kg टपाल मेज़बान जो थर्ड बॉक्स आहे एंड हियर वी गो वाह भाई ही आहे फोर्थ बॉक्स हिन में केतिरो हुजणु घुर्जे 2 kg हुजणु घुर्जे ऐं ॾिसंदासीं त 2 kg आहे या नाहे एंड हियर वी गो 2 kg एंड दिस इज 1 kg कॉन्ग्रेचुलेशंस वाह मुंहिंजा 40 सेकंड्स में तव्हां सीक्वेंस ठाहे छॾियो आहे ऐं हिन भाउ सां हैम्पर वेंदो टपाल मेज़बान जो थैंक यू वेरी मच वेरी वेल डन मुंहिंजा भाउ हथ मिलाइण ठहे थो जबरदस्त जल्दी सां चेंज कंदा ऐं आख़िरी मुंहिंजो भाउ आहे 40
सेकंड्स खां घटि टाइम में इन्हनि खे सीक्वेंस ठाहिणो आहे ही सेगमेंट खटण जे लाइ जेको आहे मोटर बाइक जो सेगमेंट टपाल मेज़बान जी असां तव्हांखे ॾींदासीं मोटर बाइक सिंध जी शान टपाल मेज़बान मुंहिंजा भाउ अची वञो पंहिंजी जॻह ते चले जी त स्टार्ट कंदासीं 1 2 3 and you go सोहणी सिंधड़ी सारिया केडी भागन वारिया पंहिंजी आहे रीत पुराणी पंहिंजी आहे प्रीत पुराणी टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो हर डुक में समायल प्यार आशने जमालो टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो मेज़बानी असां जो मान आशने जमालो जश्ने जमालो जल्दी जल्दी टाइम घटा है टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानी जा उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानी जा स्टॉप 14 सेकंड बचा आहिनि सो थैंक यू वेरी मच तव्हां सां गॾु टपाल मेज़बान जो ही हैम्पर वेंदो ऐं ही भाउ आहे अॼु जो विनर जल्दी म्यूज़िक वॼाओ त असां हिकिड़ो भंगड़ो हणंदासीं म्यूज़िक जलाईगा मचंदा में हिकिड़ो मेज़बान जा ही त ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला तोहफ़न जूं बरसातियूं थींदियूं बहनजन सां मुलाक़ातियूं खोड़ सारी भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि मोटरसाइकिल असांजो भाउ विन करे चुको आहे टपाल मेज़बान जी जल्दी सां मूंखे मोबाइल ईंदा हिकिड़ी सां सेल्फी कढंदासीं हैप्पी बाइक ते वेहो हिकिड़ी हैप्पी सेल्फी त ठहे थी टपाल मेज़बान जी चले जी ही आहे जल्दी ओके जी अची वञो मुंहिंजा भाउ माइक बि ॾींदा बल्कि हिन ई माइक ते पंहिंजे भाउ सां ॻाल्हाईंदासीं असां अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम नालो मुंहिंजे भाउ जो मुय्यद्दीन ही माइक वठंदा तव्हां मुय्यद्दीन किथां आया आहियो साईं सकरंड का मशाक स्टाफ सकरन खां मशाक स्टाफ असांजो आहे ओके त अॼु कीअं थो लॻे बस माशाल्लाह जीअं माशाल्लाह ख़ुशी नज़र आई आहे सभिनि माशाल्लाह ॿाहिरनि जी लाइ असां सभिनि लाइ दुआऊं घुरियूं आहिनि सभिनि जे लाइ मूंखे ॾिसी त नथो लॻे हेतिरी ख़ुशी आहे मोटरसाइकिल विन कई थी उहा नज़र त अचणु घुरिजे सभिनि लाइ माशाल्लाह आहे ज़बरदस्त आहे सभु कंहिंजे पंहिंजो पंहिंजो नसीब आहे बाक़ी तव्हां गेम ॾाढी VIP ज़बरदस्त खेॾी हा मज़ो अचे एॾो जल्दी बस ये थोड़ी दुआऊं आहिनि 20 सेकंड्स में 20 सेकंड्स बल्कि तव्हां बचाए छॾिया बहुत बहुत मुबारक हो मेनी कॉन्ग्रेचुलेशंस लख लख मुबारक खोड़ सारी बाज लाइ ताड़ियूं थी वञनि शिफ्ट द कैन असांजो सेगमेंट आहे इन में असांखे कपल्स घुर्जनि असांखे जेको आहे तव्हां 3 पेयर्स घुर्जनि पोइ उहे भाउर बि थी था सघनि भेण भाउ बि थी था सघनि हस्बैंड वाइफ बि थी था सघनि ॿई मेल हुजनि ॿई फीमेल हुजनि मेल फीमेल हुजनि लेकिन हिकिड़ी फैमिली मां ॿ जेको आहे त माण्हू ईंदा ठीकु आहे तव्हां अचो मुंहिंजा भाउ तव्हां अचो जी तव्हां अचो ऐं हिकिड़ी फैमिली मां पेयर्स घुर्जनि असांखे हिकिड़ी फैमिली मां पेयर्स घुर्जनि तव्हां सां गॾु आप आ चुके हैं तव्हां सां गॾु केरु आहे अचो तव्हां अचो मुंहिंजी भेणियूं चले जी 2 पेयर्स थी विया हाणे असां 3 पेयर्स खे घुराईंदासीं ही भेण कंहिंसां गॾु आहे ही कंहिंसां गॾु आहे तव्हां सां अचो बसि 3 अची विया 3 असांखे 3 ई पिया घुरजनि अचो ठीकु आहे मुलाहिज़ा फरमाईंदा तव्हांखे कीअं खेॾणो आहे गेम ॾिसंदा गेम हिकिड़े साइड आहे तव्हांजे साम्हूं केन्स पिया आहिनि ठीकु आहे ऐं तव्हांखे पंहिंजे राशिद हुन साइड न ईंदा तव्हां हेॾां अची वञो फराज़ तव्हांखे ही एस्ट्रो पंहिंजे वात में विझी करे हितां क्रॉस करणी आहे कैन मां ॾिसो हिन तरीक़े सां जीअं राशिद पियो करे क्रॉस कयो हथ टच नाहे करणो ईअं क्रॉस करणी आहे ॿिए साइड ना जेको पार्टनर हूंदो उहो बि ईअं ई पकड़ींदो ऐं ॿिए साइड वञी करे केन खे शिफ्ट करणो आहे ठीकु आहे 1 मिंट जो वक़्तु आहे घणा खां घणा केन्स तव्हांखे शिफ्ट करणा आहिनि जंहिं पेयर वधि खां वधि केन्स शिफ्ट कया
वही विनर थींदो। याद रखजो त हथ टच नाहे करणो, आपको हाथ इस्तेमाल नहीं करना, जल्दी जल्दी करना है 1 मिनट के अंदर, ज्यादा से ज्यादा कैंस। त असां स्टार्ट कंदासीं पंहिंजी हिन भेणनि खां। अची वञो मुंहिंजी भेणियूं, अचो अचो, इन्हनि खे स्ट्रॉस ॾिजो, इन्हनि खे स्ट्रॉस ॾिजो। ठीक है, स्ट्रॉ आप भी यूज कर सकती हैं, वो भी यूज कर सकती हैं, गेम के बीच में भी ठीक है, वो आपके ऊपर डिपेंड करता है, कोई भी यूज करे तो सके। ठीक है, स्टार्ट कयूं पंहिंजे इन सेगमेंट खे, त वॼायो ताड़ियूं त कयूं। काउंट डाउन स्टार्ट, 1 2 3 and here you go। हिन जी सुहानीअ जा साइको अहिड़ो न कंहिं बि चाह में, टपाल मेज़बान सिंध जो शान आहे। थीवो जल्दी, हाथ टच नहीं, हाथ टच नहीं। ठीक है, हाथ टच न करणो है तव्हांखे, हाथ टच न, यहाँ से हाथ यूज कर सकते हैं, हिते हाथ यूज ना करे सको, हाथ यहाँ पे यूज कर सकते हैं। ओके, जल्दी। पन जूं बरसातियूं थींदियूं, ओ जल्दी। नेक्स्ट पे ओके। जश्ने जमालो, टाइम केतिरो बचो आहे? 11 सेकंड बचा आहिनि। 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop। हिना अची वेंदासीं ऐं कैंस काउंट कंदासीं। टपाल मेज़बान 1 एंड टपाल मेज़बान 2 कैंस हिननि शिफ्ट किया। नॉट बैड, तालियां होनी चाहिए बहनों के लिए। ओके जी, त नेक्स्ट पेयर असां सां गॾु आहे ऐं हाणे असां हिननि सां खेॾंदासीं। हिकिड़े मिंट जे अंदरि तव्हांखे घणा खां घणा कैंस शिफ्ट करणा आहिनि। So we'll just count down 1 2 3 and there you go। Start। मेज़बानी असां जो मान आ, जश्ने जमालो, जश्ने हाथ यूज नहीं करना, मुंह से हाथ नहीं, यहाँ पे हाथ यूज कर सकते हैं, यहाँ पे जल्दी हाथ यूज नहीं करना। वेरी गुड। ताड़ी थी वजह सांझे ने पैर चलाए। वेरी वेल डन, यू डूइंग वेल, यू डूइंग ग्रेट। जबरदस्त, वेरी गुड। वाह भाई वाह भाई, what a game you are playing। जबरदस्ती, जल्दी। जबरदस्त, very well played। मुलाकातियूं थींदियूं, जबरदस्ती, ताड़ी देने सामने ने पैर चलाए। हिक एंड स्टॉप। माशाल्लाह। टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3, टपाल मेज़बान 4 ऐं टपाल मेज़बान पूरा 5 बाबा। ओके जी, 5 कैंस मां शिफ्ट कया आहिनि ऐं हू पेयर केॾां वियो? हिननि भेणुनि सां गॾु जेको आहे त ही टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग इन पार्टिसिपेटिंग। लास्ट पेयर असां सां गॾु आहे, हिननि सां गॾु हाणे खेॾंदासीं त घटि में घटि तव्हांखे 6 कैन शिफ्ट करणा आहिनि ही गेम खटण जे लाइ। ठीकु आहे, 6 अची वञो मुंहिंजा भाउ, अदी तव्हां बि अची वञो। 6 कैन शिफ्ट करणा आहिनि। बीहो जॾहिं मां 1 2 3 चवां उन खां पोइ। ठीकु आहे, जॾहिं मां 1 2 3 चवां। ओके, 1 2 3 एंड स्टार्ट। टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो, हर डुक में समायल प्यार आशने जमालो, टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जबरदस्त। असां जो मान आशने जमालो, जबरदस्त। वेरी गुड। टपाल Very good। खिलन रंग मेज़बानी ओके जी। गाओ हर पासे अचन, खुशबू हिन जी सुहानी जा, साइको अहिड़ो न कंहिं बि चाह में, आशने जमालो, टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, जश्ने जमालो। चले जी, 14 सेकंड बचा आहिनि।
टाइम शहर शहर में मचंदा मेला 9 टपाल 8 मेज़बान जा 7 ही त खुशियां दा 6 गॾिजी गायूं हर 5 बेला 4 जमाला 3 2 1 and stop जी ही वारो काउंट न थींदो टपाल मेज़बान 1 टपाल मेज़बान 2 टपाल मेज़बान 3 केस तव्हां शिफ्ट कया आहिनि तव्हां सां गॾु बि जेको आहे टपाल मेज़बान जो हेम्पर वेंदो ऐं ही पेयर आहे अॼु जो विनर कॉन्ग्रेचुलेशंस मेरे भाई अची वञो तव्हां स्यूइंग मशीन विन करे चुका है टपाल मेज़बान जी जलने वालो तालियां बजाओ तव्हां जो बि वक़्तु ईंदो तव्हां बि अची करे खेॾंदा त ही आहे पेयर जेको खटे चुको आहे अॼु जो ही सेगमेंट जल्दी सां स्यूइंग मशीन खणी ईंदा ही मशीन थी तव्हां जी ऐं हिननि खे माइक बि ॾींदा जल्दी सां राशिद थोरी हिननि सां असां चिट चेट कयूं थोरो हिननि सां ॻाल्हायूं अस्सलाम वालेकुम नालो मुंहिंजे भाउ जो गुलाम मुस्तफ़ा नूनारी सां असां गॾु तव्हां सां गॾु केरु आहे तव्हांजी घरवारी आहे त अॼु कीअं पियो लॻे टपाल मेज़बान जो तव्हां ही सेगमेंट विन कयो आहे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं मुंहिंजो मक़सदु सदाईं रहियो आहे त आउं हुन शो में कॾहिं न कॾहिं अचां मूंखे तक़रीबन 15-20 साल थी विया आहिनि ओके फाइनली फाइनली तव्हां इन शो में अची वियो ऐं पाण सां खटे बि वञो पिया लख लख मुबारकूं मेनी कॉन्ग्रेचुलेशंस मुंहिंजा भाउ थैंक यू वेरी मच खोड़ सारियूं भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि टपाल मेज़बान सिंध जो मान आ सिंध जो शान टपाल मेज़बान सिंध जो मान आ सिंध जो शान टपाल मेज़बान ऐं हाणे असां उन सेगमेंट जी तरफ़ ईंदासीं जंहिंजो तव्हांखे हूंदो आहे बेसब्री सां इंतज़ार जश्न जमालो खज़ानो त जल्दी जल्दी पंहिंजा कॉपिन्स पंहिंजे हथ में रखंदा वाउचर्स पंहिंजे हथ में रखंदा हो जमालो ऐं जश्न जमालो टपाल मेज़बान जो असांजो ही स्पेशल सेगमेंट आहे ऐं ॾिसंदासीं त उहे कहिड़ियूं ॿ ख़ुशनसीब फैमिलीज़ आहिनि जेके अॼु असां सां अची करे इहो सेगमेंट खेॾंदी जेको आहे जश्न जमालो खज़ानो हिन में बाबा 1 तोलो सोन बि आहे मोटर साइकिलूं बि आहिनि फ्रिज बि आहे वॉशिंग मशीन बि आहे LED TVs बि आहिनि ऐं उन खां अलावा ख़ाली बॉक्सिस बि आहिनि जल्दी सां खणी ईंदा जश्न जमालो खज़ानो जो बॉक्स साम्हूं रखंदा 12 बॉक्सिस आहिनि 4 असां ॿिन्ही फैमिलीज़ खे बॉक्सिस ॾींदासीं पंहिंजी मर्ज़ी सां सिलेक्ट कंदा जेको उन्हनि बॉक्सिस मां निकिरंदो उहो थींदो तव्हांजो चले जी बिस्मिल्लाह करे कढंदासीं ऐं ॾिसंदासीं त कहिड़ियूं 2 ख़ुशनसीब फैमिलीज़ असां सां खेॾण ईंदियूं ही सेगमेंट सीरियल नंबर है 04155 04155 मेक इट श्योर त भाउ कुछ खटे न वियो आहे कुछ न खटियो आहे 04155 इहो ई आहे चले तव्हां सां गॾु केरु आहे पंहिंजी पूरी फैमिली खे वठी ईंदा जेको तव्हां सां गॾु आयो आहे शॉर्टकट रहणो बाबा ॾाकणूं तव्हां जे लाइ ठाहियूं आहिनि असां तव्हां सां गॾु केरु आहे ॿियो अकेला आयो कोई भी गॾु न आहे तव्हां सां चले जी हिननि सां गॾु कोई बि न ही वठंदा नेक्स्ट जेको आहे त कॉपिन आहे 04126 04126 ॿुड़ी 4 1 2 6 जल्दी सां ॾिसंदा राशिद 04126 इहो ई भाउ आहे तव्हां सां गॾु केरु आहे मुंहिंजा भाउ चाचे के वठी अचो चाचा के भी वठी अचो चाचा ओ चाचा चाचा जी के वठी अचो चले जी 2 फैमिलीज़ असांखे मिली चुकियूं आहिनि जेके असां खेॾंदियूं ही सेगमेंट जश्न जमालो खज़ानो जो सेगमेंट सब खां पहिरियों भाउ तव्हांजो नालो छा आहे जावेद अली पहिरियों त लख लख मुबारकूं तव्हांजो नालो सिलेक्ट थियो आहे हिन फैमिली खे बि मुबारकूं ॾींदासीं तव्हांजो नालो बि सिलेक्ट थियो आहे तव्हांजो नालो मुंहिंजा जुनेद ऐं हिन जावेद भाउ मूंखे ॿुधाए त पहिरियों बॉक्स कहिड़ो खोलियो वञे नंबर 5
त जावेद चवे पियो नंबर 5 ऐं हिन खे लॻे थो त नंबर 5 में मोट बाइक हुजणु घुरिजे। इंशाल्लाह। चले जी ॾिसंदासीं त नंबर 5 में छा आहे जेको वेंदो जावेद सां गॾु। चले जी टपाल मेज़बान 1 2 3 and here we go mobile phone। टपाल मेज़बान जी तव्हां मोबाइल फोन चुका आयो जावेद भाई, मुबारक हुजे, कांग्रेचुलेशन। कीअं पियो लॻे? माशाल्लाह तमाम सुठो लगे। तमाम सुठो थो लॻे। फिलहाल ही त अञा पहिरियों चांस, अञा 3 चांस ॿिया बि आहिनि। इंशाल्लाह। ईंदासीं जुनैद जी तरफ़। तव्हांजे लाइ पहिरियों बॉक्स कहिड़ो खोलियो वञे? 8 नंबर 8 नंबर 8 छो? इहो ई चाचे मुझे हिकिड़ी सलाह। लकी नंबर आहे। चले जी नंबर 8 में मां पहिरियों ॾिसंदुमि त छा आहे। ओ मां चवांव थो सोचे वठो, पोइ मूंखे न चवजो। हा यही है बस। इहो ई ऑडियंस खां पुछी वठंदासीं इन्हनि खे नंबर 8 चूज़ करणु घुरिजे। नो, ऑडियंस चवे थी न। जी लॉक कयूं? पक? चाचे खे ॿुधंदो नंबर 8 तो भाई ही रट लगाए वेठो आहे त नंबर 8 ही मूंखे जेको आहे तो ओपन करणो आहे। ऐं नंबर 8 खोलंदासीं ऐं ॾिसंदासीं छा आहे। मां चाहींदुमि त अंकल पंहिंजे मुबारक हथनि सां खोले अची करे। आप अपने हाथों से नंबर 8 खोलेंगे। इधर इधर इधर, एक मिनट हिकिड़ो मिनट। हितां 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 हितां, यहाँ से यहाँ पे आ जाए। ठीक है, यहाँ से खोलेंगे नंबर 8 गॾिजी करे। सो टपाल मेज़बान 1 2 3 and हिकु तोलो हिकु तोलो सोन निकिरी चुको आहे। टपाल मेज़बान जो लख लख मुबारकूं दादा, लख मुबारकूं। ही तव्हांखे मिलियो हिकु तोलो सोन टपाल मेज़बान जी तरफ खां। मेनी कांग्रेचुलेशंस। कीअं पियो लॻे? अल्हम्दुलिल्लाह तमाम जगह पे। अल्हम्दुलिल्लाह तमाम खुशी पे थे। वाह यार 8 नंबर। हाँ उन ते ही रट लगाए वेठा। ऐं हिकु तोलो सोन तव्हांजो निकिरी चुको आहे टपाल मेज़बान जी तरफ खां। चाचे का पुछंदासीं। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं पियो लगे? अल्हम्दुलिल्लाह। कैसा लग रहा है? अल्हम्दुलिल्लाह। 1 तोला सोना जीता है आपने। अल्हम्दुलिल्लाह, आपकी मेहरबानी। अच्छा, ये किसको, बहू को पहनाएंगे? बहू पहनेगी। टपाल की मेहरबानी है ये बाबा। टपाल मेज़बान, सिंध जी शान, सिंध जी नंबर 1 चाहे मेज़बान। चले जी, थैंक यू। इन्हनि खां माइक वठंदा। मुबारक हुजे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे। तव्हां हिकु तोलो सोन खटे चुका आहियो। ईंदासीं वरी जावेद जी तरफ़। जी जावेद, तव्हांजे लाइ नेक्स्ट बॉक्स कहिड़ो ओपन कयो वञे? नंबर 9। ओके, त जावेद नंबर 9 सिलेक्ट कयो आहे। ऐं ॾिसंदासीं त नंबर 9 में छा आहे। पोइ बि तव्हांखे चवंदासीं सोचे वठो। टपाल मेज़बान तव्हांखे मौक़ो ॾींदो आहे। जेको आहे नसीब आहे। जेको आहे नसीब आहे। चेंज कोन करणो आहे, उहो ई सिलेक्ट करणो आहे। ॿियो कंहिंखे बि न आहे ॿुधणो। नंबर 9 ओपन करणो आहे। इंशाल्लाह 9। त बाबा ही बि चवे थो नंबर 9 ओपन करणो आहे। ऐं ॾिसंदासीं त नंबर 9 में छा आहे जेको वेंदो जावेद सां गॾु। सो टपाल मेज़बान 1 2 3 and here we go juicer blender। त तव्हां सां गॾु ही जेको आहे त जूसर ब्लेंडर वेंदो। नॉट बैड थी वेंदो आहे। अञा तव्हां वटि चांसिस आहिनि मुंहिंजा भाउ। इंशाल्लाह।
अञा तव्हां वटि चांसेस आहिनि आसरो आहे इंशाअल्लाह। ईंदासीं जुनैद जी तरफ़ तव्हांजो ही सेकंड चांस आहे नंबर 3 नंबर 3 जी नंबर 3 छो नंबर 3 सही आहे नंबर 3 तव्हांखे लॻे थो बाइक नंबर 3 में हुजणु घुरिजे के में हुजणु घुरिजे बाइक 7 में 7 में 3 सही आहे नंबर 3 जी 6 नंबर 6 7 7 ओके 7 जी 3 नंबर 3 बाबा पहिरियों अॻोणे बि चेंज ई कोन पिया करनि मूंखे नथो लॻे त हाणे ई पंहिंजो माइंड चेंज कंदो असां मौक़ो ॾींदा आहियूं त नंबर 3 इन्हनि चयो आहे ॾिसंदासीं नंबर 3 में छा आहे टपाल मेज़बान 1 टपाल मेज़बान 2 टपाल मेज़बान 3 एंड हियर वी गो स्यूइंग मशीन त सिलाई मशीन तव्हां विन कई आहे जल्दी सां खणी ईंदा हिननि सिलाई मशीन हिननि जे अॻियां रखंदा ही टपाल मेज़बान जी सिलाई मशीन वेंदी तव्हां सां गॾु ऐं हाणे असां जावेद ॾे अची वेंदासीं तव्हांजो टियों बॉक्स आहे टियों चांस आहे कहिड़ो बॉक्स तव्हांजे लाइ ओपन कयो वञे सुहिणी सिंधड़ी सारिया केॾी भागन वारिया पंहिंजी आहे रीत पुराणी पंहिंजी आहे प्रीत पुराणी जी या हुननि जी ॿुधो या पंहिंजी ॿुधो अॼु पंहिंजी ॿुधा थो नंबर 11 नंबर 11 लगे तो 11 में बाइक है भाई दाएं बाएं देख ले जी अॻियां पोयां ॾिसी वठ नंबर 11 नंबर 11 चेंज कोन कंदे ठीकु आहे नंबर 11 जावेद चयो आहे ॾिसंदासीं त नंबर 11 में छा आहे टपाल मेज़बान 1 2 3 and here we go dinner set तव्हां सां गॾु वेंदो ही टपाल मेज़बान जो डिनर सेट ठीकु आहे त डिनर सेट उन सां गॾोगॾु जूसर ब्लेंडर उन सां गॾोगॾु मोबाइल फोन तव्हां विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि हिकिड़ो चांस आहे मुंहिंजा भाउ जावेद ओके हेॾां ईंदासीं जुनैद जी तरफ़ तव्हांजो बि टियों चांस आहे जुनैद जी नंबर 7 नंबर 7 ओके अॻोणे केरु केरु पियो चवे नंबर 7 तव्हां बि 7 चयो तव्हां बि 7 चयो तव्हां बि 7 चयो कंहिंखे लॻे थो त 7 में न हूंदो तव्हांखे छा थो लॻे कहिड़े नंबर में हुजणु घुरिजे नंबर 4 में हुजणु घुरिजे नंबर 1 में हुजणु घुरिजे नंबर 5 त थी खुली चुको आहे 7 नंबर 2 7 नंबर 7 ओपन करणो आहे ठीकु आहे त नंबर 7 आख़िरी चांस तव्हांखे ॾींदासीं तव्हां सोचे सघो था ऐं बॉक्स चेंज करे सघो था नंबर 7 से नंबर 7 जी 7 खां चेंज न आहे थियणो जी ठीकु आहे त जुनैद चयो आहे नंबर 7 ऐं ॾिसंदासीं त नंबर 7 में हिननि जे नसीब में छा आहे टपाल मेज़बान 1 2 3 and here we go dinner set ठीकु आहे त डिनर सेट तव्हां सां गॾु वेंदो हिकु तोलो सोन शेविंग मशीन ऐं डिनर सेट हाणे बि आख़िरी चांस इन्हनि वटि आहे सोचे सम्झे करे ॿुधाइणो आहे जावेद जी तरफ़ ईंदासीं जी जावेद जी ऑडियंस बाबा ॾिसो वरी एक्टिव ऑडियंस आहे नंबर 1 नंबर 1 नंबर 1 जी सोचे सम्झे सोचे ठीकु आहे त हिननि चयो आहे नंबर 1 खोलियां खोले चेंज न कंदो ओके नंबर 1 में ॾिसंदासीं त जावेद जे नसीब में छा आहे ऐं हिननि सां गॾु छा वेंदो सो टपाल मेज़बान 1 2 3 and here we
डिनर सेट जश्ने जमालो अदा खणी अचो डिनर सेट खणी अचो ठीक है रखो रखो हेठ रखो अदा वो भी नॉट बैड ताकि मुबारक हो जे ब डिनर सेट जूसर ब्लेंडर मोबाइल फोन में निकतो माशाल्लाह माशाल्लाह ठीक है असा हाने हिन साइड इंदासी देर न कंदे टॉयलेट जी टॉयलेट नंबर 12 भाई और भी खाली है देखे 2 नहीं खुला 4 नहीं खुला 6 नहीं खुला 10 नहीं खुला 12 नहीं खुला नंबर टॉयलेट नंबर 12 नंबर 12 सोच लो सोच लिया मां चवंदुमि त तूं पाण सां बाइक में खणी वञ अल्हम्दुलिल्लाह नसीब हूंदो त निकिरी मूंखे नथो लॻे हिन में बाइक हूंदी तव्हांखे छा थो लॻे नंबर 12 में बाइक हुजणु घुरिजे हाँ त के में हुजणु घुरिजे 4 में 2 में 4 में 4 में टॉयलेट नंबर 10 में ओके त तव्हां चयो आहे नंबर 12 वरी बि चवंदुमि सोचे वठो सोचे छॾियो सोचे छॾियो जी चेंज न करणो आहे उते ई माइंड बीठल आहे जी खोलराइणो आहे त नंबर 12 ई खोलराइणो आहे जी ठीक है तो नंबर 12 जी तरफ ईंदासीं ऐं ॾिसंदासीं था नंबर 12 में छा आहे जेको वींदो तव्हां सां गॾु जेको वींदो जुनेद ऐं उनजे चाचा जी सां गॾु सो टपाल मेज़बान 1 2 3 and here we go सोलर पैनल खणी ईंदा जल्दी सां सोलर पैनल खणी ईंदा ही सोलर पैनल वींदो तव्हां सां गॾु जल्दी 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 सोलर पैनल तव्हां सां गॾु वींदो अदा जुनेद मुबारकूं लख लख मुबारकूं तव्हां 1 तोलो सोन खटियो ऐं सोलर पैनल खटियो आहे हूअं बि मुल्क में लोड शेडिंग वधी वई आहे त इहे हर घर में ज़रूरी आहे कम जी शइ मिली आहे तव्हांखे उन सां गॾो गॾु सिलाई मशीन बि मिली आहे कपिड़ा बपड़ा लटा तूं बि सिखजांइ सिलाई करणा सुघड़ मुड़स थींदा ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त बाइक कहिड़े बॉक्स में हुई अच्छा सभु बंदि कर दे सॼा बंदि कयो खाना हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त बाइक कहिड़े में आहे 50 4 चले जी ईंदासीं ऐं ॾिसंदासीं बाइक कहिड़े बॉक्स में आहे नंबर 10 में बाइक भाई तालियां तो हो रही चाहिए नंबर 10 में मोटरसाइकिल हुई आई थैंक यू वेरी मच फॉर कमिंग कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन तव्हांखे लख लख मुबारकूं तव्हांखे बि मुबारकूं ही टपाल मेज़बान आहे जेको तव्हांखे एतिरा गिफ्ट ॾे थो सो थैंक यू वेरी मच फॉर कमिंग तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था ऐं हिते असांजो ही जेको आहे त सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणी थिए ऐं उमेद था कयूं त असांजो अॼु बि शो तव्हां इंजॉय कयो हूंदो बाबा ही सिलसिलो जारी रहंदो टपाल मेज़बान जो न सिर्फ़ु नवाब शाह में असां पूरे सिंध जो ट्रेवल कंदासीं सिंध जी कुंड कुड़स में ईंदासीं शहर शहर ईंदासीं तव्हांजे पंहिंजे शहर अची करे तव्हांखे लातादाद इनामात ॾींदासीं त तव्हां बि रेडी रहो लाड़काणे वारो दादू वारो खैरपुर वारो घोटकी वारो सखर वारो ठटे वारो हैदराबाद वारो पूरे सिंध में टपाल मेज़बान अची रहियो आहे ऐं तव्हांखे लातादाद इनामात ॾींदो ऐं हाणे तव्हां पंहिंजे होस्ट ज़ुहैब चांडियो खे ॾींदा इजाज़त ते साईं पंहिंजो ऐं पंहिंजनि जो रखंदा ख़्याल हिकु दफ़ो ॿुधायो सिंध जी शान टपाल मेज़बान टपाल मेज़बान सिंध जो मान आ सिंध जो शान टपाल मेज़बान हर टुक में समायल प्यार